हिकिड़ा कंडा आहिनि। जॾहिं इंसान इन गुनाहनि वारे रस्ते ते हले थो पियो त पंहिंजे जिस्म खे पंहिंजी जान खे गुनाहनि खां बचाए, त गोया कि गुनाह कंडा आहिनि। पंहिंजे जिस्म खे जॾहिं गुनाहनि वारे कंडे खां महफ़ूज़ रखंदो, इहो इंसान परहेज़गार आहे। कंहिं पराई औरत ते नज़र पइजी वञे थी, हदीस पाक में अचे थो, जेकॾहिं कंहिं इंसान जे साम्हूं का औरत अची वई, पंहिंजी नज़र झुकाए थो, सम्झे थो त इनखे ॾिसणु सही न आहे, ॾोह आहे, गुनाह आहे, पंहिंजी नज़र झुकाए थो। सिर्फ़ु दुनिया में हिकिड़ी नज़र झुकाइण जे करे अल्लाह हुनखे इनाम ॾिए थो। दुनिया में इनाम न, आख़िरत में इनाम। आख़िरत में इनाम इहो अथसि जो अल्लाह तबारक व तआला क़यामत जे ॾींहुं उन माण्हूअ खे पंहिंजो दीदार कराईंदो। अल्लाह तबारक व तआला फरमाईंदुसि, माना दुनिया में तूं हसीन जमील औरत ॾिठी हुई, उन जे तरफ़ तुंहिंजी अखि खजी हुई, पर तूं पंहिंजी अखि ते कंट्रोल करे उन औरत, धारी औरत खे तूं ॾिठो न हुयो, उन जे बदिले में मां रब पंहिंजो दीदार थो करायां। इहो केॾो वॾो सवलो आहे, सौदो बि सस्तो आहे। त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजे लाइ इहे सभु कम रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ुबान अतहर जे वास्ते सां तव्हां ताईं पहुचाया। फरमायो फवाकिह मिम्मा यश्तहून, उन में मेवा हूंदा जेके इंसान चाहींदा। दुनिया में असांखे जेकॾहिं का शइ घुरंदी आहे, असांखे का शइ घुरबी आहे, त असां उन शइ खे हासिल करण जी कोशिशि कंदा आहियूं त असां इहो फल बि खाऊं, इहा सब्ज़ी खाऊं, पोइ उन खे पैसनि जे ज़रिए असां ख़रीद कंदा आहियूं। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, जॾहिं तव्हां दुनिया में तकलीफ़ सां ज़िंदगी गुज़ारे आयो, मुंहिंजे हुक्मनि जे मुताबिक़ अवां ज़िंदगी गुज़ारी, हाणे इन जे बदिले में मां रब तव्हां खां पैसा न वठंदुसि। तव्हांजी जेका दिलि चवंदी उहा शइ तव्हांजे साम्हूं पेश थी वेंदी। फल फ्रूट हिकु क़िस्म जा न, डबल डबल क़िस्म जा, ॿिनि क़िस्मनि जा अव्हांजे साम्हूं फ्रूट पेश कया वेंदा। हिकु सुकल, ॿियो ताज़ो। ताज़ो मेवो बि मिलंदो, ख़ुश्क मेवो बि मिलंदो। या किन मुफ़सरनि फरमायो आहे त उहो मेवो दुनिया जो बि मिलंदो ऐं आख़िरत जो बि मिलंदो। अल्लाह तबारक व तआला जोड़ा जोड़ा ॾींदो हुते, हर क़िस्म जो फ्रूट तव्हां ताईं पेश कयो वेंदो। जॾहिं इंसान जन्नती खाए थो, का शइ पीए थो, दुनिया में असां रहूं था, खाइण जो निज़ाम, उनखे ख़ारिज करण जे लाइ अल्लाह तबारक व तआला को निज़ाम रखियो। पेशाब जे ज़रिए, पायखाने जे ज़रिए उहा शइ निकिरे थी। जन्नत में अहिड़े क़िस्म जो तरीक़ो न हूंदो। उते तरीक़ो इहो हूंदो, जेकॾहिं का शइ खाधई, ओघराईअ सां हज़म। का शइ पीए थो, उन जो तरीक़ो नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, इंसान जे जिस्म मां पघर निकिरंदो, पघर में बि मुश्क जी ख़ुशबू हूंदी, इन ज़रिए पेशाब ख़ारिज थी। त गोया कि जेका शइ असां पीयूं था पघर जे ज़रिए ख़ारिज थी वेंदी, ऐं जेका शइ असां खाऊं था उहा असां खां ओघराई जे ज़रिए हज़म थी वेंदी। त उते बदबू शइ न आहे, बदबूदार शइ न आहे। हिकिड़ी अदीम शान शयूं अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजे लाइ पैदा कयूं आहिनि, कंहिं जानवरनि लाइ न, सिर्फ़ु इंसान ऐं जिननि जे लाइ। जिन बि जेके फर्मा बरदार हूंदा, ताबेदार हूंदा, उन्हनि जे लाइ। तव्हां असां बि जेकॾहिं फर्मा बरदारी ऐं नेकीअ वारी ज़िंदगी गुज़ारीसीं त सभु शयूं असांजे लाइ आहिनि। दुनिया में असां जेकॾहिं को महलात हुजे ऐं असांजो पीउ चवे त इहा शइ मां तोखे ॾींदुसि, त उनखे हासिल करण जे लाइ असां कोशिशि कंदासीं। अल्लाह तबारक व तआला फरमातो, हे नेमतूं जेके मां क़ुरान में लिखी छॾियूं आहिनि तव्हांखे मिलणियूं आहिनि, पर कोशिशि त कयो न इन लाइ। जेकॾहिं हिकिड़ी शइ ॾेखारी बि वञे त इहा शइ तुंहिंजे लाइ तॾहिं आहे जॾहिं फलाणो कमु कंदे, शर्त रखियो थो वञे। अल्लाह तबारक व तआला बि शर्त रखे थो त हे कम करे ईंदे त वॾियूं वॾियूं बिल्डिंगूं, महलातूं, इमारतूं तुंहिंजे लाइ हूंदियूं। नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह तबारक व तआला मेराज करायो। मेराज में अल्लाह तबारक व तआला पंहिंजे रसूल मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छा छा शयूं ॾेखारियूं हुयूं।
हूअं त मेराज जो वाक़ियो तमामु तफ़सीली वाक़ियो आहे, पर जेके अल्लाह तबारक व ताला पंहिंजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे कुझु हालात ॾेखारिया हुआ, कुझु इंसान ॾेखारिया हुआ, उन्हनि सां छा गुज़र हुयो। नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, मां मेराज ते जॾहिं वयुसि मूंखे हिकिड़ी अहिड़ी क़ौम ॾेखारी वई हुई जंहिंजे मथनि खे पथरनि सां चिचरियो वञे पियो, पथरनि सां उनखे कुटियो वञे पियो, उनजो मेजालो निकिरी वञे पियो, दिमाग़ निकिरी वञे पियो, वरी उहो पंहिंजी जॻह ते अची करे ठीकु पियो थी वञे, वरी साॻियो उनखे पथर लॻाया वञनि पिया, पथर लॻाया वञनि पिया, उनजो मेजालो ख़राबु थी वञे पियो, दिमाग़ निकिरी वञे पियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन जिब्राइल खां पुछा, फरमाए जिब्राइल ही केरु आहिनि? जिब्राइल फरमायो, साईं ही उहे माण्हू आहिनि जेके अज़ान मिलण खां बाद निमाज़ में सुस्ती कंदा हुआ। अज़ान अची वई आहे त निमाज़ हलियो अचे माण्हू, फ़र्ज़ निमाज़ पढ़ंदा हुआ पर फ़र्ज़ में बि सुस्ती कंदा हुआ। ईअं लॻंदो आहे ॼण हुनजे मथां हिकिड़ो पहाड़ किरी पियो, इन फ़र्ज़ खे एॾो वज़नी सम्झंदा हुआ। उन्हनि जो अज़ाब क़यामत जे ॾींहुं अहिड़े क़िस्म जो थींदो जो उन्हनि जे दिमाग़नि खे चिचरियो वेंदो। नबी मुकरम फरमायो, मां अॻिते वियुसि, हिकिड़ी अहिड़ी क़ौम ॾिठी जंहिंजे अॻियों ऐं पोयों जीअं जानवर में चिचड़ हूंदा नी थणनि में, अहिड़े क़िस्म जा जी त उनजे अॻियों ऐं पुठियां चिंबड़िया पिया हुआ, घुमनि पिया जीअं हिकिड़ा उठ चुरनि पुरनि या जानवर चुरंदा आहिनि, खाईंदा पीअंदा आहिनि, उनजे जिस्म ते अॻियों ऐं पुठिएं पासे ॾांहुं उहे जानवर, उहे जीतड़ा उनजे मथां घुमी रहिया हुआ। ऐं उहे माण्हू जहन्नम जा पथर खाई रहिया हुआ, जहन्नम जो वणु आहे थूअड़ उनखे खाई रहिया हुआ, जहन्नम जा अंगारा ऐं जहन्नम जी बाहि पंहिंजे पेट में विझनि पिया। मां पुछा, फरमाए जिब्राइल ही केरु आहिनि? जिब्राइल फरमायो, साईं ही उहे माण्हू आहिनि जिन खे दुनिया में अल्लाह तबारक व ताला माल ॾिनो हो, ज़कात उन ते वाजिबु थिए पई पर ज़कात न ॾिनी हुयूं, उन्हनि जो अज़ाब अहिड़े क़िस्म जो। तव्हां असांजे मुआशिरे में असांजी औरतुनि खे सोन बि आहे, चांदी बि आहे, पर असां उनखे इहो नथा सम्झायूं त अमां हे तोखे असां सोन ॾियूं था, चांदी ॾियूं था, केतिरी आहे? तव्हां पंहिंजे इलाइक़े जे मौलवी साहिब खां, मुफ़्ती साहिब खां पुछा कयो त असां वटि हेतिरो हेतिरो सोन आहे, हेतिरी चांदी आहे, असांजे मथां केतिरी ज़कात फ़र्ज़ थिए थी। इहो पुछी करे असां उनजी 40 पती सिर्फ़ु कढंदासीं, लख रुपए ते 2500 आहे, त वॾी ॻाल्हि बि न आहे। हिक ई जाइ ते बि माण्हू न ॾे, भले किश्तनि सां बि ॾे, ज़कात जो फ़र्ज़ु अदा करिणो आहे। जे असां दुनिया में असां वटि सोन आहे, चांदी आहे, माल मिल्कियत आहे ऐं असां ज़कात जे फ़र्ज़े खे अदा करण जा मालिक बि आहियूं, उनजे बावजूदि असां जेकॾहिं ज़कात अदा नथा कयूं त क़यामत जे नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन्हनि जे मथां अहिड़े क़िस्म जो अज़ाब थींदो, जहन्नम जो थूअड़ खाईंदा, कोड़ो हिते खाईंदा त निड़ी में फासी पवंदो, न हेठि न मथे, हाणे काॾे वञे माण्हू। पथर खाईंदा, जहन्नम जा अंगारा ऐं बाहि खाईंदा, अहिड़े क़िस्म जो अज़ाब उन माण्हू जे मथां जेको ज़कात नथो ॾे। नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मां अॻिते वियुसि, हिकिड़ी अहिड़ी क़ौम ॾिठी, हिकिड़ी देगड़ीअ में कचो गोश्त पियो, ॿी देगड़ीअ में पकल गोश्त पियो, टचके पियो, ऐं के माण्हू अहिड़ा हुआ जेके पकल गोश्त खे छॾे करे कचो गोश्त खाई रहिया हुआ। मां पुछा, फरमाए जिब्राइल केरु आहिनि? जिब्राइल फरमायो, साईं ही उहे माण्हू आहिनि जिन खे पंहिंजी घरवारी हुई, पंहिंजी ज़ाल हुई, पंहिंजी ज़ाल जे हूंदे ॿी औरत सां तालुकात रखी करे उन्हनि वटि रातिनि जूं रातियूं गुज़ारींदो हो, हता की सुबुह थी वेंदी हुई। उन्हनि जो अज़ाब अहिड़े क़िस्म जो आहे जो पकल गोश्त छॾे करे कचो गोश्त खाईंदा पिया। या उहा औरत जंहिंजो मुड़ुसु हुयो, पंहिंजे मुड़ुस जे हूंदे कंहिं ग़ैर मर्द सां तालुकात रखे उन वटि राति गुज़ारे थी सुबुह थी वञे, अहिड़ी औरत खे बि अज़ाब अहिड़ो थींदो जो पकल गोश्त छॾे करे कचो गोश्त खाईंदी। नबी मुकरम फरमायो, मां अॻिते वियुसि, हिकिड़ी अहिड़ी क़ौम ॾिठी जेको काठियूं गॾु करे पियो, कपिड़े में विझी करे काठियूं विझे पियो, वरी उहे खणे पियो त खणी न पियो सघे, वरी अञा बि विझेसि पियो। दुनिया जो दस्तूर इहो आहे त जेकॾहिं का शइ वज़नी थी वेंदी आहे, असां नथा खणी सघूं त उन खे ख़ारिज कंदा आहियूं, का शइ कढी करे पोइ असां उहा गंढ खणंदासीं ताकी असां खणी सघूं। नबी मुकरम फरमायो, उहो इंसानु ईअं न, काठियूं विझे थो, खणी नथो सघे, वरी ॿियूं थो विझेसि,
उहे खणी नथो सघे, वरी टियों थो विझेसि, एतिरे क़दुरु विझंदो वञे थो, खणी नथो सघे। नबी मुकरम फरमायो, मां जिब्राइल खां पुछा फरमाई त ही केरु आहिनि? जिब्राइल फरमायो, साईं उहे माण्हू आहिनि जिन जे हथनि में किन शख़्सनि जूं अमानतूं हुयूं, हुकूक हुया, हुकूकुल इबाद हुया, उहे अदा न पिया कनि, उन जे मथां अहिड़े क़िस्म जो अज़ाब। असां सोचूं असां वटि केतिरियूं अमानतूं आहिनि, जेकॾहिं अमानत पई आहे त उन अमानत खे सही तरह अदा कयूं। जेकॾहिं कंहिंजो पैसो पियो आहे, कंहिंजी मिल्कियत पई आहे, उहा महफ़ूज़ रखूं। जेकॾहिं को इंसानु का शइ असां वटि महफ़ूज़ रखे थो त उनजी बि हिफ़ाज़त कयूं। जेकॾहिं असां नथा कयूं त पोइ अहिड़े क़िस्म जो अज़ाब आहे। नबी मुकरम फरमायो, मां अॻिते वियुसि, हिकिड़ा अहिड़ा इंसान ॾिठा जिन जी ज़ुबानुनि खे लोह जी कैंची सां कटियो वञे पियो, बार बार कटियो वञे पियो, वरी उहे ज़ुबानूं वधी अचनि पियूं, वरी कटियो वञे पियो। मां पुछा फरमायो, जिब्राइल केरु आहिनि? जिब्राइल फरमायो, साईं ही अव्हां जे उम्मत जा उलमा आहिनि, अव्हां जे उम्मत जा ख़तीब आहिनि, जेको चवंदा हुआ पर पाण न कंदा हुआ। ही तव्हां ऐं असांखे सबक़ु आहे। जेका असां ॻाल्हि ॿुधीसीं, जेके मां अव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायूं, इन्हनि ॻाल्हियुनि जा अव्हां बि आलिम थी वियो। जेके मां ॿुधायां थो, मूंखे अलाह ताला इल्मु ॾिनो आहे, मां उनजो आलिम आहियां। त जिन शयुनि जी मूंखे मालूमात आहे, मां उनजो आलिम। जेके शयूं तव्हां वटि पहुतियूं, तव्हां उन शयुनि जा आलिम। इल्म जे बावजूदि जेकॾहिं को माण्हू ॿियनि खे ॿुधाए थो पर पाण अमल नथो करे, क़यामत जे ॾींहुं इन माण्हूअ जे ज़ुबान खे लोह जी कैंची सां कटियो वञे। या उहो माण्हू हक़ु नथो ॿुधाए, जेको क़ुर चवे थो उनखे लिकाए थो, जेका नबी मुकरम जी हदीस चवे थो उनखे लिकाए थो। हक़ु अदा न करण जे करे क़यामत जे ॾींहुं उन शख़्स जे मथां अहिड़े क़िस्म जो अज़ाब। नबी मुकरम फरमायो, मां हिकिड़ा अहिड़ा शख़्स ॾिठा जिन जे पासनि मां गोश्त कटे करे उन्हनि खे ख़ुदि खारायो वञे पियो। गोश्त उन जे पासे मां कटे उन्हनि खे ख़ुदि खारायो वञे पियो। मां पुछा फरमाई, हे केरु आहिनि? फरमायो त हे उहे माण्हू आहिनि जेके दुनिया में ॿियनि ते ताना हणंदा हुआ, ॿियनि जा ऐब कढंदा हुआ। उन्हनि जो अज़ाब इहो थियो। तव्हां असां ॾिसूं, ओताकुर में वेंदा आहियूं, कचहरी थींदी आहे, पंहिंजो कॾहिं ऐब ॿुधायोसीं? पंहिंजो ऐब न ॿुधाईंदासीं, ॿियनि जा ऐब ॿुधाईंदासीं। नबी मुकरम फरमायो, मां अहिड़ा इंसान मेराज जी राति ॾिसी आयो आहियां जेके ॿियनि जा त ऐब कढनि पिया, ॿियनि जूं इज़तूं नीलाम कनि पिया, ॿियनि ते ताना हणनि पिया, त उनजो अज़ाब इहो। नबी मुकरम फरमायो, मां अॻिते वियुसि, हिकिड़ा अहिड़ा इंसान ॾिठा जिन जा नह ट्रामे जा हुया। ट्रामे जा नह पंहिंजे सीने खे हीअं पटे रहिया, ज़ख़्मी कनि पिया, पंहिंजो मुंहुं बि ज़ख़्मी कनि पिया। मां पुछा फरमायो, जिब्राइल केरु आहिनि? जिब्राइल फरमायो, साईं ही उहे माण्हू आहिनि जेके पंहिंजे भाइरनि जा, मुराद इंसान जूं इज़तूं नीलाम कंदा हुआ। पोइ कहिड़े बि तरीक़े सां, गिला जे ज़रिए हुजे, ग़ीब जे ज़रिए हुजे, ताने जे ज़रिए हुजे, ऐबदारी जे ज़रिए हुजे, इहे सभु इंसान, जेको इंसान ॿिए जा ऐब कढे थो, ॿिए ते तानो हणे थो, ॿिए जूं इज़तूं नीलाम करे थो, उनखे अहिड़े क़िस्म जो अज़ाब अलाह तबारक व तआला नबी मुकरम खे उन राति ॾेखारियो। हे मेराज जो वाक़ियो असां ईअं ॿुधाईंदा आहियूं, पर हक़ीक़त इहा आहे, जॾहिं बि मां इन वाक़िए खे पढ़ंदो आहियां, मुंहिंजे अखियुनि मां ॻोढ़ा अची वेंदा आहिनि। छो त हीउ वाक़ियो को हल्को फुल्को वाक़ियो न आहे। केतिरियूं शयूं ॾेखारियूं वयूं। छा तव्हां असांखे नबी मुकरम जी ज़ुबान ते एतबार न आहे? ईमान आहे। जॾहिं ईमान आहे त पोइ असां इन वाक़िए खे सम्झूं। इन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं असांजे रसूल खे ॾेखारियूं वयूं, असां उनखे पढ़ूं, असां उनखे सम्झूं, वरी उन खां बाद अमल जी बि कोशिशि कयूं। अलाह तबारक व तआला इहो न ॾिसंदो त तूं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी हुई उहा कए छो न, ईअं न। अलाह पुछा फरमाईंदो, तूं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी, तो जेके कन ताईं पहुती, तूं उन ते अमल जी केतिरी कोशिशि कई हुई, तूं उन में सचो केतिरो हुई, अलाह इनखे ॾिसंदो। जॾहिं हिकिड़े शइ खे अलाह ॾिसे थो सचो केतिरो आहे, उनजो मिसाल ईअं आहे जीअं असां कपह वठंदा आहियूं। कपह में एॾो वज़न आहे, ॿोटो हुजे त ॿोटे में एॾो वज़न न थींदो, पर जॾहिं उनखे थोरो थोरो पाणी हणंदासीं त उहा कपह वज़नी थी वेंदी। जॾहिं कपह वज़नी थिए थी पाणी जे ज़रिए, त असांजे नेक अमलनि में बि अलाह तबारक व तआला हिकिड़ो पाणी हणण जो अंदाज़ सम्झायो आहे, उहो आहे इख़लास ऐं सचाई जो। जीअं तुंहिंजी निमाज़ में सचाई आहे त अलाह तबारक व तआला तुंहिंजे पलड़े खे क़यामत जे ॾींहुं वज़ी करे फ़ैसिलो फरमाईंदो त हिनखे जन्नत में रवानो कयोसि। नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मां अॻिते वियुसि, हिकिड़ो नंढड़ो पथर हो, उहो निकितो ॿाहिरि। नंढड़े पथर मां वॾो ॾांदु निकितो, वॾो ॾांदु।
एतिरो पत्थर जेकॾहिं हुजे उन मां वॾो ॾांद कीअं वेंदो अंदरि, नंढड़ो सुराख हुयुसि, वरी उन में उहो ॾांद वञणु चाहे पियो, वरी वञी न पियो सघे। ज़ाहिर ॻाल्हि आहे नंढड़ी शइ में वॾी शइ नथी वञी सघे, त इहो वॾो ॾांद नंढड़े पत्थर जे